नाज़रीन, हैदराबाद पुलिस एसटीपी सैबरा डॉक्टर कादिर मक्सी जी गिरफ्तारी जा वारंट हासिल करे वरता। पुलिस के मुख्तलिफ हंधनि ते बिहारे वियो आहे। ज़रनि जो चवणु आहे त कंहिं बि वक़्तु गिरफ्तारी थी सघे थी। इन हवाले सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे सलीम मल्हा। जी सलीम, वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, पुलिस ज़रियनि जो चवणु आहे त एसटीपी सरबराह डॉक्टर कादिर मक्सी जी गिरफ़्तारी जा जेके वारंट आहिनि उहे जारी थी चुका आहिनि। उहे हैदराबाद पुलिस खे मौसूल बि थी चुका आहिनि ऐं उन करे ई पुलिस जी जेका मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते डिप्लॉयमेंट बि कई वई आहे। पुलिस ज़रियनि जो इहो बि चवणु आहे त उहे पॉलिसी तोड़े अहकामात जो इंतज़ारु करे रहिया आहिनि त जीअं ई उन्हनि खे जेको आहे पॉलिसी ऐं अहकामात जारी थींदा उन खां पोइ बाक़ाइदा तौर ते पुलिस एसटीपी सरबराह डॉक्टर कादिर मक्सी खे गिरफ़्तार करण जे लाइ उनजे हाउस ते बि वेंदी। हिन वक़्तु जेको आहे अलमदार चौक एसटीपी सरबराह कादिर मक्सी जे घर तोड़े एसटीपी हाउस भरिसां वॾी तइदाद में पुलिस जा अटाला मुक़ररु थियल आहिनि ऐं जेके पुलिस ज़रियनि जो इहो चवणु आहे त हू अहकामात जो इंतज़ारु करे रहिया आहिनि। जीअं हुनखे अहकामात मिलिया त हू डॉक्टर कादिर मक्सी जी गिरफ़्तारी जे लाइ वेंदा। जॾहिं त ॿिए तरफ़ डॉक्टर कादिर मक्सी जेको आहे पंहिंजे घर ते मौजूदु आहे। हुन चवणु आहे त हू जेको आहे कंहिं गिरफ़्तारी खां नथो डिॼे, गिरफ़्तारी ॾियण जे लाइ तयारु आहे। जेकॾहिं हिनखे केरु बि गिरफ़्तार करणु आयो त हू गिरफ़्तारी ॾींदो ऐं हुनखे गिरफ़्तारी जे हवाले सां कंहिं क़िस्म जो को बि ख़ौफ़ न आहे ऐं हू जेल वञण जे लाइ तयारु आहे। जी सलीम मामा जी, मेहरबानी।